कराची में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त पाकिस्तान जी मशहूर ॻाइणी आयमा बेग चयो त ज़िंदगी गुज़ारण लाइ हाणे कंहिं मर्द जी ज़रूरत नाहे रही। ख़ानगी मीडिया सां हिन ॾिनल इंटरव्यू दौरान आयमा बेग पंहिंजे कैरियर में पसंदि ऐं नापसंद समेत मुख़्तलिफ़ मौज़ुअनि ते ॻाल्हि ॿोल कई। इंटरव्यू दौरान शादी बाबति सवाल जे जवाब में ॻाइणी जो चवणु हो त हाणे मर्दनि मां का बि उमेद नाहे रही, पर हू चाहे थी त केर बि हुजे हू इंसान जो बच्चो हुजे ऐं मददगार साबित थिए। आयमा बेग जो चवणु हो त मूंखे हाणे पंहिंजी ज़िंदगी में कंहिं मर्द जी ज़रूरत नाहे, पर पोइ बि जेकॾहिं को मुंहिंजी ज़िंदगी में आयो त मां उन खे बोनस सम्झींदुसि। ॿी सूरत में मूंखे पंहिंजी ज़िंदगी में कंहिं बि मर्द जी ज़रूरत नाहे ऐं न ई हिन मामले लाइ कुझु सोचणो पवंदो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।